सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों असी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल वार्ड नंबर 1 स्कूल में आया हूं असी ते साइंस एग्जामिनेशन में आया हूं त असी आया हूं गवर्नमेंट बॉयज हाई स्कूल में आया हूं असा बॉयज हाई स्कूल में ॾिठो सी उन टैलेंटेड इन ने सुठी ठाहियूं आहिनि मॉडल्स वेस्ट मटीरियल में उन सुठा मॉडल्स आहिनि असां उनखे एप्रिशिएट त कयूं त अॻियां वधनि। हिन तालीमी मेले जो इफ्तिताह स्पेशल एजुकेशन सेंटर छठो जे शागिर्दनि कयो। तालीमी मेले में स्कूल जे शागिर्दनि साइंस ऐं रियाज़ी जा मॉडल्स तयारु करे हिन मुतलिक़ ॼाण ॾिनी। उन्हनि साइंसी मेले में मुख़्तलिफ़ मॉडल तयारु करे खणी ईंदड़ शागिर्दनि जो चवणु हो त हिन लॻंदड़ साइंसी मेले जी असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जंहिंजे ज़रिए असांखे पंहिंजी ज़िंदगीअ में अॻिते वधण लाइ हिकु पैगाम मिलियो आहे। अहिड़ी तरह जा साइंसी मेला ऐं तालीम बाबति प्रोग्राम हर साल थियणु घुरिजनि। तक़रीब में आयल महिमाननि तालीमी मेले जे इंचार्ज साईं मोहम्मद सफ़दर ठठवीअ जी कोशिशनि खे साराहियो ऐं कामयाब प्रोग्राम ते मुबारकबाद पेश कई। तालीमी मेले जे पहिरें ॾींहं जे महिमाननि में गुलाम नबी खुश्क हेडमास्टर अलाउद्दीन बिरोई गस्टा सदर ठठो प्रिंसिपल नदीम इब्राहिम साईं खमीसो खान शोरो अब्दुल हमीद मेहरानवी अली असगर बिरोई शमसुद्दीन खोडाई शुजातुल्ला खान अब्दुल अज़ीज़ पलेजो सलमान जाकरो मोहम्मद रहीम खान जोखियो ऐं ॿियनि महिमाननि शागिर्दनि जे मॉडल्स ऐं कम खे पसंदि कयो। शागिर्दनि जे एतमाद ते दाद पिणु ॾिनी। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।